أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ही किसो वतायो फ़क़ीर जो आहे जेको बुज़ुर्ग हिन सिंध जो हो ऐं उन जी ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि आहे। वतायो फ़क़ीर हिकिड़े दफ़े भत ते बि वियो, का शादी हुई त पंहिंजे गॾह खे तयारु करे संज बंज विझी ऐं हलणु शुरू कयईं त गॾह वीचारो भरड़ो जो हलणु हुन हो कोन को, हुन वरी सौंटी खणी हुनखे ॿ टे सटका कढिया, ॿ टे दफ़ा मार कढियईं। नेठि गॾह ॾिठो त हाणे ई पोड़ो मूंखे राह विरां मारे त हिन सां अहिड़ी त जुठ करियां जो हीउ बि यादि रखे। सो गॾह पॻ ते हली 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 ॾिठईं त हिते चिकड़ आहे ऐं पाण्याठ आहे ऐं हिते मिटी बि जाम आहे। सो हिते वराए 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 खणी हिनखे पट तां हईं वतायो फ़क़ीर खे। वतायो फ़क़ीर जा कपिड़ा ॿपड़ा सॼा मुंहं मिटीअ सां किचड़ सां अहिड़ो थी वियो जो सम्झो सुञाणप में ई न अचे। अञा गॾो सुञाणप में अचे पर हू त चुप कोन त सुञाणप पायो। नेठि हिनखे गॾह जॾहिं सज़ा ॾिनी तेॾी महिल ही वरी उथी ॾंडो खणी आहिनि गॾह जे साम्हूं आयो त हिन सां विढ़ाया मार कढाया हिनखे छा ॾिसी गॾह खे ऐं ॾंडो हेठि रखी चई त जेको मूंखे चवणो हो सो त तूं ऐं हाणे तोखे छा चवां। पोइ नेठि हुन गॾह ते वापसि चढ़ी पंहिंजे घर हलियो वियो ऐं हुनजी दावत ई ख़तमु थी वई। हिन मां ॻाल्हि मां इहो साबित थियो त कंहिं बि नादान सां नादानी न करियो, बल्कि उन्हनि सां दानाईअ सां कमु वठो। ऐं ॿियो नंबर त हिन मां इहा ॻाल्हि साबित थी थिए त हिकिड़ो इंसानु जेको आहे सो मुख़्तलिफ़ जानवरनि ते हुकूमत करे थो। घोड़ा आहिनि, खच्चर आहिनि, गॾह आहिनि, उठ गाॾियूं आहिनि या उठ आहिनि या हाथी आहिनि या कहिड़े बि क़िस्म जूं अहिड़े क़िस्म जूं सवारियूं आहिनि, उन्हनि सां उहे ज़ुल्म था कनि, हुनखे खाधो पूरो कोन था ॾियनि ऐं हू ताक़तवर बि कोन था थियनि। पोइ उन्हनि खे मारींदा धक था हणनि ऐं अहिड़े तरीक़े सां बि माल जा जेके माल जा मालूंदा आहिनि से बि खीर न ॾियण जे करे बि माल में हिन ढॻनि खे मारीनि था धक था हणनि, इहो बि ज़ुल्म था कनि। तंहिंजे करे इन अहिड़े गंदे कम खां दूरि रहणु घुरिजे ऐं उन्हनि सां सुठो राबितो रखणु घुरिजे, उन्हनि खे खाध खुराक ॾियणु घुरिजे, हरदमि पंहिंजे ख़ुदा खां डिॼणु घुरिजे। छाकाणि त अलाह पाक फरमायो आहे त हर जानदार में मुंहिंजो रूह आहे, हर जानदार खे मूं पाणीअ मां जोड़ियो आहे। त पंहिंजो इहो तव्हांखे हिकिड़ी हिदायत इहा मूं पहुचाई आहे, तंहिंजे करे तव्हां बि इहो ख़्यालु करियो, पंहिंजे जानवरनि जो बि ख़्यालु करियो। ऐं इहा ॻाल्हि हिते चई ऐं ख़तमु करियां थो ऐं इनशा अल्लाह वरी ॿिए दफ़े मुलाक़ात थींदी। ख़ुदा हाफ़िज़।